डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन सखर गुलाम मुर्तज़ा शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वेटिंग पॉलिसी तहत ईंदड़ हफ़्ते पीएसटी ऐं जीएसटी 117 उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर जारी करे पोस्टिंग ॾिनी वेंदी। सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूलनि में आईबीए टेस्ट पास 51 पीएसटी ऐं सेकेंडरी साइड ते पिणु 16 प्राइमरी स्कूल टीचर ऐं 51 जीएसटी टेस्ट पास उम्मीदवारनि खे मेरिट तहत ऑफर आर्डर ॾिना वेंदा। जॾहिं त 28 फ़रवरी 2025 ताईं उस्तादनि जे रिटायरमेंट ऐं ॿियनि सबबनि करे ख़ाली थियल जायुनि ते वेटिंग पॉलिसी तहत भर्ती जो सिलसिलो जारी रहंदो। तालीम खाते जे अख़्तियारनि खे सखर ज़िले अंदरि स्कूलनि में पीएसटी ऐं जीएसटी जी ख़ाली जायुनि बाबति अॻई रिपोर्ट अपलोड कई वई आहे। हुन चयो त एजुकेशन वर्क्स खाते तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में प्राइमरी स्कूलनि जी ज़बून हाल इमारतुनि खे ड्राहे ॿीहर मरम्मत करण जो कमु कयो पियो वञे। स्कूलनि में बिजली फ़राहमी मुअतल रही आहे। इन्हीअ मसइले जो हल लाइ सिंध हुकूमत सोलर एनर्जी जहिड़ा क़दम खणी रही आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।